जी इन वक्त असी कराची प्रेस क्लब ॿाहिरां मौजूद आहियूं जिते मकानी खाते के मुलाज़िमन जो एहतजाज जारी है। सुबह जेको आहे त 11 वगे का ही एहतजाज हुयो जेको हिन वक्त ताईं जारी है। इन वक्त भी मुलाज़िम प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे रहा आहिनि। जो इहो मुतालबो है तो संदन पगारूं जेके आहिनि उहे ऑनलाइन कयूं वञनि, ट्रेज़री थ्रू उनखे पगारूं ॾिनियूं वञनि। सिंध जे वॾे वज़ीर पारां हिन सां वाइदो कयो ऐं उन समरी भी मंज़ूर कई। उन खां पोइ ही जेका समरी आई आहे नाणे खाते वटि पई, पर नाणो खातो हिन वक्त ताईं उन समरीअ ते साइन न पियो करे। मुलाज़िमनि जो इहो चवणु आहे त संदन जे पगारूं जेकॾहिं ऑनलाइन न कई वञी त संदन एहतजाज जारी रहंदो। मुलाज़िमनि पारां थोड़ी देर में ही CM हाउस ॾांहुं मार्च करण जो भी ऐलान कयो आहे। ही सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जा जेके मुलाज़िम आहिनि उहे अॼु सिंध जे गादी वारे शहर कराची प्रेस क्लब पहुची पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कया आहिनि। हाफ़िज़ मुश्ताक कुरेजो, न्याज़ हुसैन बब्बर ऐं अब्दुल हादी मरखानी जी अॻुवाणी में ही जेको एहतजाज हले पियो ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे त खासनि जे मुलाज़िमनि पारां पिणु हिननि सां इज़हार ॿधी लाइ हिते प्रेस क्लब पहुची विया आहिनि। हिन वक्त बि मुलाज़िम जेको आहे सरापा एहतजाज आहे। इहो चवणु आहे जेसिताईं संदन ऑनलाइन पगारूं न थींदियूं तेसिताईं संदन एहतजाज जारी रहंदी।